नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त T20 वर्ल्ड कप में क़ौमी टीम जे लाॻीते कामयाबियुनि में अहम किरदारु अदा कंदड़ पाकिस्तान जे भलोड़ बैट्समैन ऐं विकेट कीपर मोहम्मद रिज़वान खे सेमीफाइनल खां 2 ॾींहं अॻु शदीद चेस्ट इंफेक्शन थियण ऐं खेसि 2 ॾींहंनि ताईं ICU में रखण जो इंकशाफ थियो आहे। अहिड़ो इंकशाफ सेमीफाइनल में पाकिस्तान जे ऑस्ट्रेलिया हथां हार बाद क़ौमी टीम जे डॉक्टर नजीब सूमरे कयो आहे। गुज़िरियल ॾींहुं मैच हारण बाद दुबई में कप्तान बाबर आज़म सां गॾु कयल वर्चुअल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान डॉक्टर नजीब सूमरे ॿुधायो आहे त 9 नवंबर ते मोहम्मद रिज़वान खे शदीद चेस्ट इंफेक्शन थी पियो, जंहिं बाद खेसि अस्पताल मुंतक़िल करणो पियो। डॉक्टर नजीब मूजिबि रिज़वान खे 2 ॾींहं ICU में तरसणो पियो। क़ौमी टीम जो मोरहाल मुतासिर थियण जी ख़दशे सबबि इहा ख़बर ॻुझी रखी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।